नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त NCOC कोरोना जी पखेड़ रोकण लाइ नवनि SOPs जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तालीमी इदारनि में 12 साल खां घटि उमिरि जा ॿार SOP सां गॾु स्कूल वेंदा। 10% खां वधीक शरह वारनि शहरनि में इंडोर तक़रीब ते मुकमल पाबंदी हूंदी। 10% खां घटि शरह वारे शहरनि में इंडोर तक़रीब में 300 माण्हू शिरकत करे सघंदा ऐं आउटडोर में 500 माण्हू शिरकत करे सघंदा। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त NCOC कोरोना जी पखेड़ रोकण लाइ नवनि SOPs जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तालीमी इदारनि में 12 साल खां घटि उमिरि जा ॿार SOP सां गॾु स्कूल वेंदा। 10% खां वधीक शरह वारनि शहरनि में इंडोर तक़रीब ते मुकमल पाबंदी हूंदी। 10% खां घटि शरह वारे शहरनि में इंडोर तक़रीब में 300 माण्हू शिरकत करे सघंदा ऐं आउटडोर में 500 माण्हू शिरकत करे सघंदा।